रानीपुर में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। मदद अली सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ तेज़ रफ़्तार टालर जो मोटरसाइकिल के टक्कर नतीजे में नौजवान मीर हज़ार खान उमरखंड चीबाज जी फोट थी वियो, जंहिंजो लाश पुलिस की मदद से रूरल हेल्थ सेंटर रानीपुर आंदो वियो। ज़रूरी कार्रवाई बैद लाश वारसन हवाले किया वियो। लाश घर पहुंचण ते कोहराम मची वियो। कोलगेट एजेंसी जो मुलाजिम कचे जे गोठ बहारो जो रहवासी 27 साल मीर हज़ार खान उमरखंड मोटरसाइकिल ते घर वही रहो त तेज़ रफ़्तार टालर टक्कर हणी चिबाए छॾियो। फोतीअ जो लाश मकामी मानन पुलिस की मदद से रूरल हेल्थ सेंटर रानीपुर आंदो, जिते रानीपुर पुलिस ज़रूरी कार्रवाई बैद लाश वारसन हवाले करे छॾियो। लाश घर पहुंचण ते कोहराम मची वियो। उब ॾारींदड़ दाहूं आख़िरी इतलान ताईं वाक़े जो को भी केस दाख़िल न थी सघियो। होॾां एसएचओ रानीपुर इक़्तिदार जतोई सां राब्तो करण ते ॿुधायो त टालर पुलिस की तहवील में आहे ऐं जेकॾहिं वारसन केस दाख़िल करायो त FIR कंदासीं। जॾहिं त को केस दाख़िल कराइण लाइ जॾहिं त को भी न आयो आहे। होॾां फोतीअ जो मड़ अबाणे क़ब्रिस्तान में सवें आलियुनि अखियुनि सां मिटीअ मां हवाले कियो वियो आहे।